अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असांजे चैनल ते खुशामदीद। अज जी ही वीडियो आहे असांजे व्यूअर्स जे लाइ जेके रिसेंटली MCQS टेस्ट अटेम्प्ट कंदा, चाहे उहा एंट्री टेस्ट हुजे, चाहे उहा जॉब टेस्ट हुजे या उन खां अलावा ॿी का MCQS टेस्ट हुजे। त अज जी ही वीडियो तव्हांखे इन्फॉर्म करण आहे त सुभाणे असां पंहिंजे चैनल ते हिकु वीडियो लॉन्च कंदासीं जंहिंमें जेको आहे MCQS टेस्ट कीअं अटेम्प्ट कजे, स्पेशली हाणे जीअं रिसेंटली सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट थींदी 2023 जी एडमिशन टेस्ट पैटर्न छा हूंदो, हाउ टू अटेम्प्ट आंसर्स, असांखे OMR शीट ते आंसर्स कीअं अटेम्प्ट कयूं, डिफरेंट सब्जेक्ट्स या MCQs कीअं ईंदा आहिनि ऐं सिलेबस डिस्कशन कंदासीं त मोस्टली MCQs टेस्ट में कहिड़ो सिलेबस ईंदो आहे। जेके बि व्यूअर्स फर्स्ट टाइम ही असांजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि त उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ताकी उन्हनि खे अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोस मिली सघनि। ऐं असांजा जेके व्यूअर्स आहिनि जेके असांखां वक़्त ब वक़्त पुछंदा रहंदा आहिनि एंट्री टेस्ट जे बारे में, एंट्री टेस्ट जे पैटर्न जे बारे में, त उन्हनि खे इहा ई सजेशन आहे त हू असांजी सुभाणे वारी वीडियो लाज़मी ॾिसनि त जीअं उन्हनि खे ख़बर पइजी वञे त एंट्री टेस्ट में छा छा ईंदो आहे, कहिड़ा कहिड़ा सब्जेक्ट्स ईंदा आहिनि ऐं कहिड़े टाइप जा MCQs ईंदा आहिनि, त जीअं उन्हनि खे एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन करण में आसानी थिए। अल्लाह हाफ़िज़।